असां अॼु ॿाराड़ी मौजूदु आहियूं ऐं ॿाराड़ी तमामु अॼु बहितरीनु हिकिड़ो मंज़र पेश करे पई। जहिड़ो कर ॿाहिरि जी मौसम हुजे, हिन टाइम ते फसल जेको कणिक, तूरियो, बसर ऐं सब्जियूं आहिनि ऐं हीअ जेका पोखियल आहे या कलवंजी आहे, अञा नंढी आहे, तयारु थिए पई, किथे वॾी आहे, किथे माण्हुनि जेको सौंफ़ पोखियो आहे, तूरियो आहे ऐं कमांद जो बि फसल हिते मौजूदु आहे। पर फसलनि जो रेट न हुजण जे करे बसरनि जो हींअर रेट कोन्हे। यार हर आइटम विकिरो करण वारो पंहिंजो रेट तइ करे विकिणंदो आहे। इहे वाहिद ज़मींदार हारी आहिनि जेको ॾींहुं राति सभ खां मुश्किल तरीन ही कमु कंदा आहिनि, पर रेट ही पंहिंजो तइ न आहिनि कंदा। न फुटी जो रेट हूंदो आहे, न मिर्चनि जो रेट हूंदो आहे, न कमांद जो रेट सही कोन हूंदो। हर साल ज़मींदार पाणी जे लाइ ऐं फसलनि जे रेट जे लाइ दाऊं, शिकायतूं, रड़ूं, एतिजाज कंदा आहिनि, मगर कुझु कोन थो थिए। भाण जे लाइ ॾिसो, हिन टाइम ते भाण, दवा, इंतिहाई घणो वॾो रेट आहे, छो त उन्हनि ते टैक्स लागू आहिनि या को ॿियो मामिलो आहे। बहरहाल उहे सस्ता नथा थियनि। 2 नंबर शइ मिली वेंदी भाण दवा, सस्ती कोन मिलंदी, छो त 2 नंबर त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहे त मंथलियूं ॾींदा हूंदा, हुननि मां कमु हले थो, पर ज़मींदार खे सस्तो कोन मिलंदो। ऐं ज़मींदार ॾाढो ॾींहों ॾींहुं ॾिठो आहे मूं, कुझु त ज़मींदारनि जूं बि कोताहियूं आहिनि, छो त काफ़ी अहिड़ा ज़मींदार आहिनि जेके ख़ुदा सां कारोबार न आहिनि कंदा। 100 एकड़ फसल पोखे छॾींदा, 1/4 बि ग़रीब जे लाइ न पोखींदा। त जीअं जंहिं वटि 10 एकड़ या 20 एकड़ 40 एकड़ पोखियल, उन मां चओ त अधु एकड़ पोखे छॾनि, त इन जो जेको फसल लहंदो उहो असां ग़रीबनि में राशन वग़ैरह तक़सीम करे ॾींदासीं। अगरि इहो बि ख़ुदा सां कारोबार करनि, हिकिड़ो सबबु इहो बि आहे। ऐं ॿियो सबबु इहो आहे त कुझु असांजा सिंधी हारी आहिनि न, उहे महिनत नथा कनि। घणी महिनत जेका न हारी कनि था, मगर कुझु हारी आहिनि। 100 मां 30% 40% महिनत कनि था, बाक़ी महिनत नथा कनि। जॾहिं इहो शइ मालूम कई वई त महिनत छो नथा करियो, चवंदो असां केतिरी बि महिनत करूं, पर महिनत जो उहो सिलो नथो मिले। अगरि असांखे ॾुखे टाइम ते ख़ुदा न ख़ासि असांखे 20,000 40,000 जी ज़रूरत पइजी वञे, असांखे 40,000 जी जॻह ते 4,000 बि मस्तु मिलंदा। ईद अची वञे त बि असां घर जा मुकमल भाती, सुठा कपिड़ा, सुठा खाधो पीतो नथा खाई सघूं। अगरि असांजे घर में कंहिं न्याणी जी या पुट जी का शादी हुजे, असांखे 50,000 जी ज़रूरत हुजे, 50,000 जी जॻह ते 5,000 बि 10,000 मस्तु मिलंदा। पोइ चाहे असां 3 साल खां हारी वेठल हुजूं या 2 साल 4 साल खां वेठल हुजूं, कुझु इहे बि मामला पेश अचनि था। ऐं ज़मींदार जेको अक्सर शिकायत कंदो आहे न, उहो चवंदो आहे त असांखे जेको फसलनि जो उहो रेट नथो मिले, ऐं भाण दवाऊं जेके आहिनि उहे तमामु घणे महांगे सां रेट सां मिलनि थियूं। हुकूमत संजीदगी कोन थी वठे। हुकूमत इमदाद ॾिए थी। हाणे अॻे त चलो आम माण्हुनि खे इमदाद, राशन, इनकम सपोर्ट प्रोग्राम, फ्लूड बोर्ड जे दौरान जेको फंड ईंदो हू ॾींदा हुआ। हाणे त नंढनि ज़मींदारनि खे बि माना इमदाद ते हिराए छॾियो आहे, इंसाफ़ ते न। छो त इंसाफ़ जॾहिं हूंदो तॾहिं ज़मींदार बि ख़ुशहाल हूंदा, हारी बि ख़ुशहाल हूंदा, ऐं असांजो मुल्क बि ख़ुशहाल हूंदो। छो त ज़राइत असांजो मेन हिकिड़ो इनकम टैक्स वारो खातो आहे। त ज़राइत खे हथी ॾियणु खपे, ज़राइत खे ख़तमु न करणु खपे। हिन टाइम ते हारी ज़मींदार ॿई ॾाढा सख़्तु परेशान आहिनि। बसरनि हींअर मूं ॾिठा आहिनि, अलाए केतिरा एकड़नि में बसर आहे, उहो ईअं पियो आहे, मजबूरी ख़ातिर वारो विकिणे पियो, बाक़ी कोन पियो विकिणे। ठीकु आहे, मञूं था त ठीकु आहे, इहे खाधे पीते जी शयूं आहिनि, एतिरो रेट न किरे। जेको 10 रुपया किलो हितां ज़मींदार खां वठनि था, 50 रुपया किलो शहर में मिलंदो, हाणे हिते 500 रुपया कटो वञे पियो। हिसाबु कराए वठो त कीअं मण थियो। 10-12 रुपया किलो वञी थिए थो। बाज़ार मां 40 रुपया 50 रुपया किलो, 30 रुपया किलो बसर मिलंदो तव्हांखे। हाणे उते जो रेट छा आहे, हिते जो रेट छा आहे। सब्ज़ी तव्हां ॾिसो, सब्ज़ी 10 रुपया 15 रुपया 20 रुपया किलो हारी ज़मींदार खां खणंदा, हुते 50 100 150 रुपया किलो सब्ज़ी मिलंदी। बहरहाल असांजो मक़सदु इहो आहे त इंसाफ़ सभिनीनि पासे थियणु खपे। रियासत बि करे, ज़मींदार हारियुनि सां बि इंसाफ़ करे, ऐं ख़ुदा जी मख़लूक़ सां बि करे। जेको पंहिंजनि बचनि जे लाइ रोज़ी पोखींदा आहिनि, उहे ज़मींदार रब जी मख़लूक़ लाइ बि पोखनि, पोइ ॾिसनि त फसल में बरकत कीअं थिए थी ऐं ज़िंदगी कीअं गुज़रे थी।